कच्छ में धाड़नि ख़िलाफ़ अॼु खां ई ऑपरेशन शुरू कयो वेंदो। सखर में सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम इजलास में फ़ैसिलो। कच्छ में ऑपरेशन जे लाइ सिंध पुलिस खे जदीद हथियार फ़राहम करण जी हिदायत। कच्छ में ॾोहनि जे ख़ात्मे लाइ क़बीलाई सरदारनि ते बदल क़ौमी जिरगो सॾायो वञे। कच्छ में तालीम सिहत ऐं रस्तनि जे ढांचे खे अवलियत जे बुनियाद ते बहितर बणायो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इजलास में खिताब। कच्छ में धाड़ेलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन घुर्बल नतीजा न ॾेई सघियो आहे। कच्छ में भरपूर क़िस्म जो ऑपरेशन अणठर आहे। धाड़ेलनि जी सप्लाई लाइन खे मुकमल तौर बंदि करण लाइ क़दम खयां वञनि। ऑपरेशन खां पहिरीं मुख़्तलिफ़ क़बीलनि जे विच में तकरारनि जो ख़ात्मो बि ज़रूरी आहे। क़बीलाई सरदार ऐं वॾेरा अमन जे लाइ अॻिते वधनि। कश्मीर, कंदकोट, शिकारपुर, सखर ऐं घोटकी ज़िलनि समेत पंजाब जे कच्छ खे बि सील करणो पवंदो। सखर में अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास दौरान IG सिंध जी सदर आसिफ अली ज़रदारीअ खे ब्रीफिंग। अफ़सोस आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पोलियो ॿीहर कर खणी रहियो आहे। पुलिस जे ख़ात्मे लाइ समूरा वसीला क़तब आणे रहिया आहियूं। पोलियो जे हवाले सां संजीदगी सां कमु कयो पियो वञे। पाकिस्तान जी अवाम तरफ़ां बिल गेट्स खे भली कार चवां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पोलियो बाबति क़ौमी टास्क फोर्स जे इजलास खे खिताब। बिल गेट्स जो चवणु आहे त पाकिस्तान में पोलियो जो ख़ात्मो नामुमकिन नाहे, पर तरजीहुनि खे बहितर बणाइणो पवंदो। वज़ीर आज़म ॿुधायो आहे त पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ ईसा जी सरबराहीअ में 13 रुकनी फुल कोर्ट बेंच ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त PTI ॿी जमात में शमूलियत अख़्तियार करे आबखात छो कयो। जिन इलेक्शन विढ़ण जी ज़हमत ई न कई, उन्हनि खे छो मख़सूस सीटूं ॾिनियूं वञनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल खां त चूंड निशान वापसि न वरितो वियो। आइन ते अमल न करे मुल्क जा बखिया उठेड़ा विया। आइन ते अमल जो कसम खयो आहे। कंहिं सियासी पार्टी या हुकूमती मुफ़ाद खे न, पर आइन खे ॾिसणो आहे। PTI बानी तो वज़ीर आज़म तौरु इलेक्शन कमीशन ते असरअंदाज़ थी रहियो हो। वर्कर्स पार्टी केस मुताबिक़ इलेक्शन कमीशन जी मुक़ररी असांखे नाहे करणी। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। T20 वर्ल्ड कप जी सुपर 8 राउंड में भारत ऐं ऑस्ट्रेलिया आम्हूं साम्हूं। भारत जे कैंगरोज़ जे ख़िलाफ़ बैटिंग। विराट कोहली 0 ते आउट थी वियो। ऑस्ट्रेलिया पारां टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। बरसात सबबि मैच कुझु देरि लाइ रोकी वई।